अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नवां ॾिसी रहिया आहियो HRJDO न्यूज़ ऐं आहियां वज़ीर उनर। नवाब शामी LBOD इरिगेशन ड्रेनेज आबादगारनि खे तबाह ऐं बर्बाद करे छॾियो। नवाबशाह ज़िले जे अंदरि आयल अरबी रुपयनि जी बजट सां तयारु थियल सिम नाला सिम त ख़तमु न करे सघिया, मगर सफ़ाई ऐं खाटी न थियण जे करे पूरे नवाबशाह ज़िले अंदरि तमामु सिम नालनि बहितरीन ज़री ज़मीनुनि खे तबाह करे छॾियो ऐं तमामु ज़मीनूं सिम जे नज़र थी वियूं ऐं आबादगार फाका कशी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर। जॾहिं त इरिगेशन ड्रेनेज खे तक़रीबन 12 सालनि जे अंदरि 4 अरब रुपया मिलिया, जंहिंमें सिम नालनि जी रीमॉडलिंग जे आड़ में यूनियन ऐं सियासी सरपरस्तीअ में मनपसंद ठेकेदारनि सां गॾिजी करोड़ी रुपया हड़प करे विया। जॾहिं त इरिगेशन ड्रेनेज नवाबशाह तरफ़ां ट्यूबवेल निज़ाम काफ़ी अरसे खां लॻल हुयो, जेको रिकॉर्ड में त मौजूदु आहे, जंहिंजी मुरमत जे आड़ में अञा ताईं करोड़ी रुपया वसूल कया वञनि था। जॾहिं त ट्यूबवेलनि ते ऑपरेटर पिणु मुक़ररु थियल आहिनि, जंहिंसां एक्सन इरिगेशन ड्रेनेज यूनियन सां मिली करे करोड़ रुपयनि जी करप्शन में मुलवस आहे। नवाबशाह ज़िले जे आबादगारनि चेयरमैन नेब सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान, वज़ीर आला सिंध ऐं DG रेंजर्स खां मुतालबो कयो आहे त सिम नालनि जी फौरी खाटी कराई वञे ऐं LBOD इरिगेशन जी मुकमल जांच कई वञे। HRJDO न्यूज़ में फ़िलहालु एतिरो ई। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।